फैज़गंज में घरू अणबणता बेरहम मुड़स सख्त तशदद कंदे पंहिंजी ज़ाल खे क़त्ल करे छॾियो। कुर्जुमो फ़कीर शहर में 4 ॿारनि जी माउ खे बेरहम जवाबदार गुलण शहर सख्त तशदद करे क़त्ल करे छॾियो। जवाबदार धोर तरफ़ा वाक़े खे ख़ुदकशी जो रंग ॾियण जी कोशिश कई वई। मक़तूला जे वारसनि सख्त एहतजाज रिकॉर्ड करायो। औरत जे वारसनि ॿुधायो त गुलण शहर असांजी 30 वरियनि जी न्याणी पंहिंजी ज़ाल ससुई खे घरू अणबणता सख्त तशदद करे मारियो आहे। ससुई जे जिस्म ते तशदद जा वाज़े निशान बि आहिनि। मक़तूला जे वारसनि पालीदला बचायो। संदसि अमण ऐं भाउ अली बख्शर अस्पताल पहुची लाश जो पोस्टमार्टम करण लाइ डॉक्टर खे चयो। हुन मौक़े ते ॿुधायो पियो वञे त अस्पताल में डॉक्टराणी ग़ैर हाज़िर हुई, जंहिं करे केतिरा ई कलाक लाश पयल रहियो। हुन औरत जे वारसनि साफ़ियन आॾो एहतजाज कंदे चयो त असांजी न्याणी जे जिस्म ते तशदद जा निशान आहिनि। संदसि मुड़ुस तशदद कंदो हो ऐं उन गुज़िरियल राति पिणु पंहिंजी घरवारी ते तशदद करे क़त्ल कयो आहे ऐं क़त्ल करण खां पोइ ख़ुदकशी जो कूड़ो ड्रामो रचायो वियो आहे। हुननि चयो त पोस्टमार्टम जी रिपोर्ट अचण खां पोइ मक़तूला जे मुड़ुस गुलण ऐं ॾेर क़ुर्बान शर ते क़त्ल जो केस दाख़िल करे असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए तरफ़ ॿुधायो पियो वञे त इल्ज़ाम हेठि आयल गुलण अॻु में पिणु पंहिंजी पहिरीं घरवारी खे क़त्ल करे चुको आहे।